ही नज़्म है मुंहिंजो, जंहिंजो नज़्म जो उनवान है देस मुंहिंजो मोतिया। मुंहिंजी हिकु पहिरियों प्यार हो जेको यूनिवर्सिटी जी लाइफ में फस्ट ईयर में उन छोकिरी ते अलामती नालो खणी लिखियलु नज़्म है। मूं पंहिंजी महबूबा खे देस सां भेटियो आहे, त उनजो उहा समूरी मूंखे सिरापा देस जी, मूंखे पंहिंजो देस प्यारो लॻंदो आहे, ईअं ई मुंहिंजी मोहबत मूंखे प्यारी लॻंदी आहे। नज़्म है देस मुंहिंजो मोतिया। मोतिया ओ मोतिया तुंहिंजे पिंपड़ियुनि में उणियल आ खुमारियल देस मुंहिंजो, देस जंहिंमें ॼण त साकी या थपे मूंखे सुमारियो, देस जंहिं ते ॼण उतर जूं के घटाऊं ऐं ॾखण जी हीर में लुड़ंदड़ हिंदोरा, देस जंहिंमें का बदीनण सिज खे टांका लॻाए आसमाननि खे सिबे, देस जंहिंमें का बदीनण सिज खे टांका लॻाए आसमाननि खे सिबे, ऐं देस जंहिंमें पोपटनि जा घर ख़ुशबूअ में अॼियल, देस जंहिं लाइ मुंहिंजा सजदा हर कंहिं विख ते हिन विछायल, देस जंहिंमें सन मां झूर पोड़ो जीअं उथे तीअं धरती थी धुॾे, देस जेको रोहिड़े जी गुल जी पोशाक में, देस ॼणे मोतिया तुंहिंजी ॻिजी ऐं देस मूं लाइ अख तुंहिंजी मोतिया। मोतिया ओ मोतिया तुंहिंजे पिंपड़ियुनि में उणियल आ खुमारियल देस मुंहिंजो, आ खुमारियल देस मुंहिंजो। अभी तो ॿियो तव्हांजो मशहूरु जेको नज़्म आहे हिंदोरनि जी छाती लुॾिया कोन आहियूं, उहो ॿुधायो। हा, इहो मुंहिंजो नज़्म आहे हिंदोरनि जी छाती लुॾिया कोन आहियूं, जेको मूं सिविल हॉस्पिटल में बाबा जी तबियत नासाज़ हुई त दाख़िल हुआसीं त राति जो देरि सां लिखियो। ऐं इन नज़्म जो जेको आम तौर ते पस मंज़र आहे उहो तक़रीबन इहो ई आहे त असां जेके इबादतूं कंदा आहियूं, जेके मज़ारनि ते क़ाइदरूं चढ़ाईंदा आहियूं, निमाज़ूं पढ़ंदा आहियूं या जेको कुझु कंदा आहियूं, उन पोयां असांजा मक़सद रिवाज ऐं ॾेखाव हूंदो आहे। हालांकि अल्लाह तबारक व तआला खे, अल्लाह जी ज़ात खे इहा का बि शइ अहिड़ी पसंदि न आहे जेका रिवाजी हुजे ऐं गॾोगॾु जेको आहे सो उहा इबादत जी माना में न हुजे, ॾेखाव जी माना में हुजे। त इन पस मंज़र में आहे हिंदोरनि जी छाती लुॾिया कोन आहियूं, हिंदोरनि जी छाती लुॾिया कोन आहियूं, कॾहिं कोई बि मंज़िल मुड़िया कोन आहियूं, असां राति ऊंदह में कई खेट खेॾिया ऐं समुंड मां सिपनि साण मोती बि मेड़िया, वणनि जूं झले कई लामूं लुॾियासीं ऐं रस्तनि ते रोलाक रुलंदा रहियासीं, गुनाहनि जे कसदनि सां नेकियूं कमाए कुलनि जे तकाकनि खे हैरान कयोसीं, ऐं घणो वक़्तु मस्जिद में सनम खे पूॼे ऐं मंदर में सजदनि जी आदत विधीसीं, मज़ारनि जा चादर उघाड़नि ढकाए शुरू हिकु असां ने इबादत कई आहे। असांखे के सूफ़ी न तुंहिंजा खपनि था, असां पाण सूफ़ियुनि जा सरदार आहियूं, ऐं वज़ीफ़नि जा वीचार असां वठंदा आहिनि, असां पाण पहुतल सरकार आहियूं, असां का बि ॿियाई करे कोन कई आहे, कलंदर थियण जो कोई शौक़ु कोन्हे, ॿिया आया अॻियां बसि इन्ही खे मञूं था, इन खां मथे ॿियो को इक़रार कोन्हे, असां सां हलण थो घुरी जे हलियो आहे, असीं लामका जा मुसाफ़िर के आहियूं, ऐं ही तस्बीह जा मणिया असां वटि मटाइण फिरेबन सवा कान माना रखनि था, हक़ीक़त में हज़रत असांजा उहे नाना खे उघाड़ियुनि तरारनि पुठो जे। असीं कीन ॼाणूं हसरतूं ई छा आहिनि, असीं कीन ॼाणूं हसरतूं ई छा आहिनि, ऐं हसरतनि खां पोइ मुसरतूं ई छा आहिनि, असां लाइ त मौसम का मटबी ई न आहे, ऐं मौसम में मंशूर मटबो ई न आहे, मैखाने ते मखमूर मुर्कूं ई मुर्कूं विखेरे विखेरे असां ई जियूं था, भरे जे पियाला पियारे तो साकी, असां तिन पियालनि में मदहोश आहियूं, ऐं गुलाबनि में आहिनि ठिकाणा असांजा, असां पोइ बि कॾहिं टिड़िया कोन आहियूं, कॾहिं पोइ बि मंज़िल मुड़िया कोन आहियूं।